सिंधी की जदोजहद जिंदाबाद। बहुत मेहरबानी। दावत खिताब असांजी बहादुर भेण ऐं सिंधियाणी तहरीक जी सदर मोहतरमा उमरा समूह साहिबा खे पाण अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। रहबर सिंधी क़ौम जो, रहबर सिंधी अवाम जो, दुश्मन दहशतगर्दीअ जो, दुश्मन भत्ता खोरीअ जो, ओ नारे नारे पली जो, ओ नारे नारे पली जो, कायदे इंक़िलाब मोहतरम रसूल बख्श पली जो ऐं सिंधियाणी तहरीक जूं मान वारियूं भेणूं ऐं ॿिनि पार्टियुनि जा साथी सहाफ़ी भाइरो जीअं मोहतरम रसूल बख्श पली जो। अॼु असीं उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं जेकी चवंदा आहिनि त सिंधी माण्हू टोपी पटको अजरक पाए कराचीअ में नथा घुमी सघनि ऐं पंहिंजी सिंधी ॿोली नथा ॻाल्हाए सघनि। उन्हनि दहशतगर्दनि खे असीं चऊं था अची ॾिसो अॼु कराचीअ जा वास पहुची विया आहिनि। अॼु तव्हांजे रंधिणनि में रोनो आहे। अॼु घणो तव्हांजूं दिलियूं ॾकियूं हूंदियूं ऐं असां उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं ऐं हिन सरकार खां मुतालबो था कयूं त तव्हां सिंधी माण्हुनि जे वोट जो बेहुरमती न कयो। 12 मई जे कातिलनि खे फांसी ॾियो, 9 अप्रैल जे कातिलनि खे फांसी ॾियो ऐं 18 अक्टूबर जे कातिलनि खे फांसी ॾियो ऐं हिन सिंध धरतीअ तां हमेशह हमेशह लाइ हिन गुंडागर्दीअ जो ख़ात्मो कयो वञे। जिया सिंध जिया लतीफ़। असां इन अज़ीम शान क़ौमी अवामी लॉन्ग मार्च जे सरवार इन नई सिंध जे सरबराह अवामी तहरीक के मरकजी सदर मोहतरम एजाज लतीफ़ पलियो साहब के इंतहाई अदब से गुजारिश कंदासूं तो पाण अचनि ऐं जी खिताब फरमाइन। मोहतरम एजाज लतीफ़ पलियो साहब। हर कौर मेरे अचो, हर कौर मेरे अचो, सिंधन जो वारिस, सिंधन जो वारिस, दौलत जो वारिस, शागिर्द जो वारिस, सिंधी लगी अचो, ऐं कीन छॾे अचो, इस्ताद पे भिड़े पियो, हुर्रियत पे भिड़े पियो, हुर्रियत पे भिड़े पियो, हुर्रियत पे भिड़े पियो, मैदान जो लीडर, दौलत जो लीडर, शागिर्द जो लीडर, नारे पली जो। कराची जा शहरियों